हालाणे में पीपल्स पार्टी अॻवान MNA सैयद खुर्शीद शाह जी आज़ादीअ लाइ सैयद खुर्शीद शाह रिहाई कमेटी ऐं PP कारकुननि हालाणे प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे नेबगर्दी नामंज़ूर, सियासी इंतकामी कार्रवायूं नामंज़ूर जा नारा लॻाईंदे पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान सैयद खुर्शीद शाह खे आज़ाद करण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते पीपल्स पार्टी खुर्शीद शाह जी रिहाई कमेटी जे ज़िले सैयदर सैयद जानी शाह, माजिद समू, अमजद मस्तोई, नज़ीर ओड, सदाम शाह, हाशिम रिंद, असद अब्बास शाह ऐं ॿियनि चयो त काफ़ी अरसे खां पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान सैयद खुर्शीद शाह खे नेब सियासी इंतकामी कार्रवाई जो निशानो बणाईंदी क़ैद करे छॾियो आहे। PP कारकुननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कंदे चयो त सिफ़ारिश ते हलंदड़ नेब अमलदारनि ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। बुनियाद करप्शन जे इल्ज़ाम हेठि क़ैद थियल पीपल्स पार्टी अॻवान सैयद खुर्शीद शाह खे आज़ाद करायो वञे। पंजाब जे सियासी अॻवाननि खे आज़ाद कयो वञे थो। सिंध जे सियासी अॻवाननि खे बेगुनाह क़ैद में रखियो पियो वञे। अगरि जल्द सैयद खुर्शीद शाह खे आज़ाद न कयो वियो त सख़्त एहतिजाज कंदासीं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नौशेरो फिरोज़, कश्मीर अहमद, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।